मौजूद सामीन, वॉइस ऑफ इंडस्ट्री पारां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। मौजूद सामीन, जीअं त अॼु सिंध जे सदाबहार रागी सरमंद सिंधीअ जी 24वीं वर्सीअ जो ॾींहुं आहे ऐं असां वॉइस ऑफ इंडस्ट्री पारां ही नंढड़ी डॉक्यूमेंट्री अवां जे अॻियां पेश करे रहिया आहियूं। हिन डॉक्यूमेंट्री में असां सरमंद सिंधीअ जे वेझनि दोस्तनि समी बलोच, कोसर बुर्डे, मुख्तियार मलक ऐं सजाद मीराणीअ खां व्यूज़ वरिता आहिनि जेके असां अवां जे अॻियां पेश कंदासीं। उनखां पहिरीं तव्हांखे सरमंद सिंधीअ जो मुख़्तलिफ़ तारफ़ ॿुधाईंदो हलां। सिंध जी सरज़मीन केतिरनि ई महान कलाकारनि खे जनमु ॾिनो आहे जिन सिंध जो नालो पूरी दुनिया में, राग जी दुनिया में मुतारिफ़ करायो आहे। उन्हनि में प्रियालो जो हिकु नौजवान रहमान मुग़ल उभरी अचे थो। कॉलेज जे फंक्शननि में ॻाईंदे ॻाईंदे नौजवाननि में मक़बूलियत माणे थो वठे ऐं सॼी सिंध जो महबूब रागी बणिजी थो वञे ऐं रहमान मुग़ल मां सरमंद सिंधीअ तौरु मुतारिफ़ थिए थो। सरमंद 7 मई 1958 ईस्वी ते प्रियालो जे हिकु ग़रीब घराणे में जनमु वरितो। हिन सिविल टेक्नोलॉजीअ जी डिग्री हासिलु कई ऐं कराची डेवलपमेंट अथॉरिटीअ में सब इंजीनियर ऐं बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ में असिस्टेंट कंट्रोलर जे उहिदनि ते फ़ाइज़ रहियो। सरकारी नौकरीअ ते हुअण बावजूदु सुर ऐं संगीत सां लहू लॻल थी रहेसि। सुर ऐं संगीत सां लॻाव त खेसि ॿारोतनि खां हुजे थो, पर कॉलेज जी दुनिया में दाख़िल थींदे बाक़ाइदे कॉलेज जे प्रोग्रामनि में ॻाइणु शुरू थो करे। हीउ हर महफ़िल ऐं प्रोग्राम जो हिसो बणिजी थो वञे। ख़ासि तौर ते क़ौमी तारीख़ जे हर प्रोग्राम जो रूह बणियल रहे थो। क़ौमी तारीख़ जे हर नंढे वॾे प्रोग्राम में सरमंद सिंधीअ जो हुजणु लाज़मी थी थो वञे। जॾहिं सरमंद जो लाज़वाल आवाज़ कोसर बुर्डे जे कननि ते पए थो त खेसि रेडियो ते वठी थो अचे ऐं रेडियो जी दुनिया खे 4 चंड लॻी था वञनि। उन बैदि समी बलोच खेसि टीवी ते मुतारिफ़ कराए थो। हू जेको सॼी सिंध जूं महफ़िलूं लुटे वेठो हो, उन रेडियो ऐं टीवीअ जी दुनिया खे बि मचाए ॾेखारियो। सरमंद सिंधी केतिरा ई कलाम ॻाया, पर उन्हनि में हिन जेके इनक़लाबी गीत ॻाया उन्हनि सॼी सिंध में भौचाल मचाए छॾियो। जिन में मननि छपरनि ऐं घर घर में गोलियूं, फ़ौज पुलिस चवे धाड़ेल पिया ॻोल्हियूं, या वरी इहो कातिल बदिलो वठंदासीं, या वरी अॼु नंढड़े नंढड़े हथड़े में ॻाढ़ो ॻाढ़ो झंडो आहे। ही अहिड़ा कलाम हुआ जिन नौजवाननि जे अंदर में बग़ावत जी बाह भड़काए छॾी। सरमंद सिंधी नौजवाननि जे दिलनि में साह सां गॾु धड़कंदो हो। हर घर, हर घिटी, हर ॻोठ, हर वाइण, हर वस्तीअ में सरमंद जो लाज़वाल ऐं अमर आवाज़ गूंजणु लॻो। सरमंद सिंधी न सिर्फ़ वॾो कलाकार हो, पर हू इंतिहाई घण पासाई शख़्सियत जो मालिक हो। सरमंद सिंधीअ जो हिकु भेरो पहिरीं बि एक्सीडेंट थियो हो, पर खेसि सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे दुआउनि बचाए वरितो। हीउ कुझु अरसे लाइ जंगनि खां मज़ूर बि थी वियो, पर पोइ बि पंहिंजे इश्क खे रोके न सघियो। हू व्हील चेयर ते पंहिंजे पाण खे खणाए वञी महफ़िलनि में पंहिंजे आवाज़ जो जादू जॻाईंदो हो। हिकिड़े भेरे त महफ़िल में ॻाईंदे अहिड़ो त जुनून अची चढ़ियसि जो व्हील चेयर तां उथी बि ॻाइणु लॻो। इहो सरमंद जो सिंध सां लाज़वाल इश्क। अॻिते हली जॾहिं सरमंद सिंधी ॻायो त जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बि रुआरे वेंदासीं, त केतिरनि ई माण्हुनि जे हाव में वॾ भॼी विया हुआ त सरमंद ही कलाम छो ॻायो, ऐं पोइ हू वाक़ई पूरी सिंध खे रुआरे वियो। 27 दिसंबर 1996 ईस्वी जो ॾींहुं सिंध जे भाग में हिकु निबाग जी लहर खणी आयो, जंहिं सरमंद जहिड़ो सदाबहार रागी खसियो। सिंध खां सिंध जे दर्द जी तर्जमानी कंदड़ आवाज़ खसियो। सरमंद जी ज़िंदगी तमामु मुख़्तसर हुई। ही हिन दुनिया में रहियो ई केतिरो, 38 साल का ज़िंदगी आहे। उहा बि अहिड़े सदायात आवाज़ जे जादू जॻाईंदड़ लाइ जंहिं वटि अज़ीम खां अज़ीम मक़सदु सिंध अवल हुजे। त दोस्तो, पाण हाणे वधूं था प्रोग्राम तरफ़, जिते असांजा महिमान मौजूदु आहिनि जेके असांखे सरमंद बाबति वधीक ॿुधाए सघनि था। मोहतरम समी बलोच, मोहतरम कोसर बुर्डो, मोहतरम मुख्तियार मलक ऐं मोहतरम सजाद मीराणी।
पाण हाणे ॿुधूं था मोहतरम समी बलोच खे। संदसि सुञाणप जा कई हवाला आहिनि। पाण शाइर बि आहे, हिदायतकार बि आहे, प्रोड्यूसर बि आहे। PTV जे दुनिया में केतिरनि ई नवनि चेहरनि खे मुतारिफ़ कराइण जो क्रेडिट खेसि वञे थो। सिंधी, उर्दू, बलोची, बिरावी ऐं पंजाबी ड्रामा ऐं ॿिया प्रोग्राम PTV तां पेश करे चुको आहे ऐं सरमद सिंधीअ खे PTV ते वठी अचण वारो समी बलोच ई आहे। पाण समी बलोच खे ॿुधण खां अॻु में आउं सभिनी ॿुधंदड़नि खे गुज़ारिश कंदुसि असांजे हिन YouTube चैनल वॉइस ऑफ इंडस TV खे सब्सक्राइब ज़रूरु कजो त जीअं असां पंहिंजे मक़सद तरफ़ अॻिते वधूं। ऐं हाणे पाण ॿुधूं था समी बलोच जी ज़ुबान। 27 दिसंबर 1996 जी तारीख़ सिंध खां सिंध जो दिलबर माण्हू धार करे के आवाज़ अहिड़ी कशिश रखंदड़ हूंदा आहिनि जिन जो पड़ाड़ो सदियुनि ताईं दिलनि जे वादियुनि में बि गूंजंदो आहे। रहमान मुग़ल सरमद सिंधी हिकु अहिड़ो ई आवाज़ हुयो जंहिं पंहिंजे आवाज़ सां सिंध जी जंग विड़ी, न रुकियो न विकियो न झुकियो। हाणे सरमद सिंधी जे आवाज़ में अल्लाह ताला अहिड़ी गूंज पैदा कई हुई जेका सिंध जी पुकार थी माण्हुनि जे दिलनि में पेई वई। मूं पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों फ़नकार ॾिठो जेको ॿार खां वेंदे ॿुढड़े ताईं सभिनी जी पसंदि जो फ़नकार हो। ऐं मूंखे इहो हिकिड़ी क़िस्म जो फ़ख़ुरु हासिलु आहे त सरमद सिंधी मूंखे ख़बर पई कंहिं दोस्त कौसर बुरड़े साहब मूंखे ॿुधायो त सरमद सिंधी तव्हांजी शाइरी तुंहिंजी यादि जी वरी या वीर ॻाईंदो आहे। त मूं खेसि चयो त मां सरमद सिंधी खे कंहिं ज़माने में ख़ैरपुर टेक्निकल कॉलेज में त ॿुधंदो हुयुसि आम असांजा क़ौमी गीत ॻाईंदे, पर इहा मूंखे ख़बर न आहे। ऐं पोइ कौसर बुरड़े साहब मूं ॾे मोकिलियो सरमद सिंधी खे, जंहिं कुझु शयूं मूंखे ॿुधायूं मूंखे ॾाढो सुठियूं लॻियूं हुन जे आवाज़ में। ऐं मूं पहिरियों भेरो PTV तां संदसि रिकॉर्डिंग में 3 कलाम रिकॉर्ड कया। हिकिड़ो शेख अयाज़ जो रात आई वई तू न आए कही, ॿियो हिकिड़ो लोकगीत हो ऐं उहो लोरी हुई, लोली जंहिंखे चइजे, ऐं टियों मुंहिंजी शाइरी हुई तुंहिंजी यादि जी वरी या वीर लॻी रही आहे थदड़ी हीर। सरमद उहो फ़नकार हो जंहिंमें मूं कॾहिं माना गुरूर कोन ॾिठो, कंहिंसां बि हुनखे इहो जेलसी कान थींदी हुई। हू पंहिंजो मूंखे त ईअं लॻंदो आहे त अल्लाह ताला हर इंसान खे को कमु सौंपे थो जेको हुनखे पूरो करिणो आहे पंहिंजे वक़्त में। इन करे मां सरमद सिंधी में हिकिड़ी तकड़ि ॾिसंदो हुउसि, साईं अॼु मूंखे हिते परफॉर्म करिणो आहे, कलाक खां पोइ ॿिए शहर में वञिणो आहे या शाम ताईं वरी ॿिए किथे वञिणो आहे। त इहो मूंखे ईअं लॻो त अलाह जे तरफ़ां खेसि हिकिड़ो कमु सौंपियो वियो आहे जेको हुनखे पूरो करिणो आहे। त ही सरमद सिंधी मूंखे तितर जी उहा तवार लॻंदी हुई जंहिंखे मौत कंहिं शिकारीअ जा नेठि अची जेको आहे सो शिकार कयो, पर संदसि आवाज़ सदियुनि ताईं सिंध जे माण्हुनि जे दिलनि में गूंजंदो रहंदो खेसि कॾहिं बि। बल्कि मां त इहो चवंदुसि त उन खां पोइ जेका बि नौजवाननि जी फ़नकारनि जी खेप आई आहे, तव्हां ॾिसो त उन्हनि ते सरमद सिंधी पंहिंजो असरु छॾियो आहे। जेतोणीकि सरमद सिंधी को बाक़ाइदा राग जी तालीम हासिलु कोन कई हुई ऐं हुनखे सिख्या वठणी हुई, पर हुनखे वक़्तु साथ कोन ॾिनो ऐं हू जल्द अल्लाह ताला वटि हलियो वियो। अल्लाह ताला खेसि जन्नतुल फिरदौस अता फरमाए। मूंखे हिकिड़े भेरे हैरानगी थी जॾहिं मां शेख अयाज़ खां सरमद सिंधी लाइ कमेंट्स वठणु वियुसि, जेतोणीकि कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो इन जी धुन ते मूंखे एतिराज़ु हूंदो हुयो त हिकिड़ी दुख बुख जी ॻाल्हि आहे, उन में माण्हू नचनि था ऐं कुझु धुन अहिड़ी ठहियलु आहे। पर शेख अयाज़ जो जा कमेंट्स ॿुधी मां हैरान थी वियुसि। शेख अयाज़ चयो त सरमद सिंधी जॾहिं मुंहिंजी शाइरी कंडीअ न सिंगरी ॻाईंदो हो त मुंहिंजी लूअं लूअं कांडारजी वेंदी ऐं सिंध जो महान कवि जॾहिं संदसि लाइ अहिड़ा कमेंट्स थो ॾे। बहरहाल सरमद सिंधी सदियुनि ताईं माण्हुनि जे दिलनि ते राज बि कंदो, यादि बि रहंदो। महिरबानी समी बलोच साहब। पाण हाणे ॿुधूं था कौसर बुरड़े साहब खे। कौसर बुरड़ो रेडियो जी दुनिया जो बेताज बादशाह आहे, प्रोड्यूसर ऐं स्टेशन डायरेक्टर रही चुको आहे। पाण बहितरीन शाइर बि आहे, ख़ूबसूरत नसर नवीस बि आहे।
संद सुञाणप जो हिकु हवालो इहो बि आहे त हिन फ़न जी दुनिया ते घणे खां घणो कमु कयो आहे। शाइरी, खाका, सारोणियूं वग़ैरह जा 20 खनि किताब छपजी चुका आहिनि। खेसि लातादाद अवार्ड पिणु मिली चुका आहिनि। कोसर बुरड़ो सरमद सिंधीअ खे तमामु घणो वेझो रहियो, इन करे पाण हाणे ॿुधूं था कोसर जी ज़ुबानी सरमद जी कहाणी। हा, अॼु सिंध जे हर दिल अज़ीज़ ऐं महबूब फ़नकार जेको जवानी में ई असां खां विछड़ी वियो हुयो, मरहूम सरमद सिंधी, जेके मरहूम त नथो थी सघे, छाकाणि फ़नकार, शाइर, अदीब, कलाकार जेके ॾाढ घणी हूंदा आहिनि उहे पाण त फ़ौत थी वेंदा आहिनि, पर छाकाणि त हुननि जो फ़न ज़िंदह हूंदो आहे, इन करे असां हुनखे मरहूम चवंदे थोरो जजत महसूसु कंदा आहियूं। सरमद सिंधी हर दिल अज़ीज़ फ़नकार, महबूब फ़नकार, हुनजी अॼु वरसी मल्हाई कई वञे। सरमद सिंधी सां असांजो त ज़ाहिर आहे तालुक़ु, छाकाणि त असां ख़ैरपुर जा, सरमद सिंधी ख़ैरपुर जो, ऐं असां सुप्रे साइंस कॉलेज में पढ़ंदासीं। उहो त ख़ैर घणो जूनियर हो असांखां, टेक्निकल कॉलेज ख़ैरपुर में पढ़ंदो, पर छाकाणि जो असांजो बाद में ही रेडियो सां तालुक़ु बणियो त सरमद सिंधीअ जे अञा फ़न जो उहो आगाज़ हुयो, त इनजे करे बि इहो दोस्तनि जो हल्को साॻियो, इनजे करे सरमद सां हिकिड़े ब्रॉडकास्टर या प्रोड्यूसर ऐं फ़नकार वारो तालुक़ु उहो त नथो चई सघिजे, उहो बि हुयो, पर हुनखां वधीक हिकिड़ो असांजो पंहिंजो दोस्तीअ जो ऐं साथी तालुक़ु हुयो सरमद सिंधीअ सां। सरमद सिंधी हर लिहाज़ खां ॿियनि फ़नकारनि खां हिकिड़ो मुनफ़र्द फ़नकार मुंहिंजे नज़र में हुयो। मुनफ़र्द जे हवाले सां त हुनजी तबियत बि सभिनी फ़नकारनि में मुनफ़र्द हूंदी हुई। सची ॻाल्हि आहे, हुनमें एॾो, हालांकि सॼे सिंध जे नौजवान फ़नकारनि में सभ खां मक़बूल तरीन फ़नकार हुयो, उनजे बावजूदि हुनजे तबियत में जेका बाच, न्याज़, निवड़त, निसारी, आजिज़ी ऐं जेका मुहबत ऐं सीनियर फ़नकारनि लाइ ख़ासि तौर ते मूंखे यादि आहे जॾहिं मां हैदराबाद रेडियो ते प्रोड्यूसर हूंदो हुउसि, म्यूज़िक जो शुबो मूं वटि हूंदो हुयो, त उते केतिरा ई फ़नकार वेठा हूंदा हुआ। मजीद ख़ान हूंदो हुयो, ज़रीना बलोच हूंदी, वहीद अली, अदम फ़कीर, इहे जेके फ़नकार अक्सर हैदराबाद रेडियो ते हूंदा ई हूंदा। असां फिरोज़ गुल यकीन ॼाणूं त जॾहिं सरमद सिंधी ॿाहिरों कमरे मुंहिंजे में दाख़िल थींदो त सभिनी खे बाक़ाइदा निवड़ी पहिरें पई हुन सां झुकी मिलंदो हुयो, ऐं सभिनी खे इज़त एतिराम हुई। तेसि ताईं जेके हिनखे कुर्सी न ॾींदा हुआ त हीउ वेहंदो कोन हुयो, चवंदो न साईं, तव्हां मुंहिंजा वॾा फ़नकार आहियो, तव्हां असांजा उस्ताद आहियो, तव्हां वॾा आहियो, मां एतिरामन बीठो रहंदुसि। इहो हुनजी हिकिड़ी न्याज़ ताईं तव्हां महसूसु कयो हूंदो त जंहिंखां बि पुछंदो, हुनजे वाक़ुफ़कार खां बि पुछंदो त हू इहा दावा कंदो सरमद सिंधी मुंहिंजो दोस्त हुयो। हालांकि ज़ाहिर आहे सॼे सिंध जा माण्हू त हुनजा दोस्त कोन हुया, पर हुनजो हिकिड़ो अख़लाक़ ऐं रवैयो जेको हूंदो माण्हुनि सां मिलण जुलण जो, उथण विहण जो, खिलण ॻाल्हाइण जो, हिकु दफ़ो माण्हू मिलंदो त उहो ई महसूसु कंदो त सरमद मुंहिंजो दोस्त आहे। त इहे फ़नकार जेके हूंदा आहिनि थोरा पॉपुलर ईंदा आहिनि, असां ॾिसंदा आहियूं त उहो कंहिंखे मिलण गवार न कंदा आहिनि। धारियो माण्हू त या ओपिरो त ॿियो, पर पंहिंजनि दोस्तनि खां बि लवाईंदा आहिनि, हुन में हिकिड़ो गुरूर ऐं वॾाई अची वेंदा त असांखे वॾा फ़नकार आहिनि। पर सरमद सिंधीअ में ईअं कोन हुयो। इहा मूं ॻाल्हि कई त हुनजी हिकिड़ी मुनफ़र्द तबियत बि हुई। हिन खां अलावा हुनजो मुनफ़र्द आवाज़ु, हुनजो मुनफ़र्द अंदाज़, त हाणे तव्हां ॾिसो त हू जॾहिं आलाप कंदो आहे या कंदो हुयो त उहो ईअं लॻंदो हो त माण्हू खे वधी थो वञे, ऐं माण्हू चवंदा हुआ त रुॻो ई आलाप कंदो रहे या दोहिरा ॾींदो रहे, कलाम शुरू न करे, छाकाणि हुन में एॾो हिकिड़ो सोज़ ऐं हिकिड़ो असांखे ख़ुदि बि जॾहिं सरमद सां बहस थींदो हुयो फ़न जे हिसाब सां, चवंदो हुयो साईं ॻाल्हि इहा आहे त मूंसां तव्हां फ़नी बहस घणो न कंदा कयो, बसि अलाए साईं जंहिं मूंखे हिकिड़ी आवाज़ जी ॾात आहे ऐं ॾांहुं मूंखे पंहिंजो आहे त हुन ॾात खे मां इस्तेमालु कयां पियो थो ऐं माण्हू मूंखे ॿुधनि था, मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थिए थी। त हुनजो हिकिड़ो जेको आवाज़ु हुयो उन में एॾो त पावर हुयो आवाज़ में, जो आम फ़नकारनि खां तमामु घणो मथे हूंदो, तमामु घणी मथां पिच ते बि ॻाए सघंदो ऐं सिलोली हेठीं पिच ते बि ॻाए सघंदो हुयो। हुन में उहा महारत हूंदी हुई। अंदाज़ बि तव्हां ॾिसंदा हुयो हुनजे ॻाइण जो, महफ़िलुनि में जॾहिं ॻाईंदो हुयो त सॼी महफ़िल खे सरापे वठंदो हुयो। हुनजा अंदाज़, हुनजा एक्शन, हुनजा जेके इम्प्रेशन्स हूंदा हुया, हर को माण्हू सॼो मुतवजो सरमद में हूंदो। हालांकि हुनखे न को अजीब क़िस्म जो लिबास पातल हूंदो, न हुन सां 15 ॼणा पोयां ढोलक वॼाइण वारा हूंदा या दो लगीचे में बि जीअं उहे हिकिड़ियूं डांसूं कंदा पिया, वॼाईंदा हुया, सिंपल कुझु कोन, पाण ॻाईंदो हुयो, ॿ चारि साज़ंदा, पर सभिनी माण्हुनि जो जेको हूंदो सो नज़र जो मर्कज़ हूंदो हुयो। त सरमद सिंधी जो ऐं ॿी ॻाल्हि ॾिसो त ॿी इन्फरादियत हुनजी जेका मां नोट कई उहा इहा आहे त हुनजी शाइरी जी सिलेक्शन,
हुनजी त शाइरी जी चूंड हूंदी। तव्हां ॾिसंदो कैसेट कल्चर हुन टाइम में केॾो हिकिड़ो सस्तो ऐं बाज़ारी थी वियो हुयो जॾहिं शर्मा सिंधीअ जो उरूज हुयो। पैसे कमाइण जे लाइ, कमर्शियल करण जे लाइ कैसेट कंपनियूं या जेके इदारा हुया या ख़ुदि फनकार इहो ॾिसंदा त मां शाइरी कढी थो कयां, उहा केतिरी वल्गर शाइरी आहे, बाज़ारी शाइरी आहे, मुआशरे ते केतिरा बुरा असर छॾींदी, हुननि खे पैसो खपे। पर ही माण्हू कॾहिं बि तव्हां ॾिठो हिन जूं एतिरियूं केसूं आयूं, लॻभॻि 100 त केसूं हिन जूं आयूं हूंदियूं, त उन में कॾहिं बि तव्हां इहो न चई सघंदो त पोइ हिन हा ठीकु आहे थोरा ई हिननि जा कंपनीअ वारनि जी हिन मर्ज़ीअ ते कुझु खणी धुनूं ॿचारे हिन ॻायूं हूंदियूं ॿियनि मुल्कनि जी ॻायूं, पर शाइरी जी जेका सिलेक्शन तव्हां ॾिसंदव न उहा एॾी त कमाल जी लाजवाब आहे जो हिन जी बसि जवाबु न आहे, उहो हर कंहिंजी पसंदि हूंदी। तव्हां ॾिसंदो शर्मा सिंधी जेको असां हुन खां सवालु कंदासीं त भला हाणे माण्हू हिन दुनिया में वफ़रे में वेही थो वञे, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? चवंदो आहे न मां हिकिड़ो क़ौमी राॻी आहियां, मां हिकिड़ो क़ौमी कारकुन आहियां पंहिंजी जाइ ते, इन करे मां पंहिंजी जेका शाइरी कंदुसि या ॻाईंदुसि जेका शाइरी, तव्हां महसूसु कया त हर कैसेट में हुनजा ॿ टे क़ौमी गीत ज़रूरु आहिनि या समाज सुधारक शाइरीअ वारा गीत आहिनि। त उहो शाइरीअ जे जेको सिलेक्शन जे लिहाज़ सां बि हिकिड़ो मुनफ़र्द फनकार थियो। चंद फनकार आहिनि जेकॾहिं सिंध जी तारीख़ लिखी वेंदी, जागरता जी तारीख़ लिखी वेंदी, कमर सूमरो थियो, ज़रीना बलोच थी, अलम फ़कीर थियो या इहे जेके फनकार, त इन्हनि में सरमद सिंधी नौजवान फनकारनि हुनजी सरमूर हैसियत आहे। जॾहिं बि सिंध जी तारीख़ लिखी सिंध में जेका क़ौमी जागरता या हिकिड़ो जेको शऊर ॾिसंदा आहियो त फनकार आमतौर ते असां ॾिसंदा आहियूं, रेडियो में रहिया आहियूं, माण्हू पसंदि कंदा, फनकार कंदा, पोड़ो माण्हू हूंदो त ढोल फ़कीरे पसंदि कंदो, मंज़ूर अली ख़ान खे पसंदि कंदो, पर ही मां चंद फनकारनि में वाहिद सिर्फ़ु नथो चई सघां, ॿिया बि फनकार जीअं फौजिया सुमरो अहिड़ा ॿिया, पर ही उहो फनकार हुयो जंहिंजे लाइ ॿाहिरां फरमाइशूं कनि, बुज़ुर्ग फरमाइशूं कनि, ख़वातीन जो हिकिड़ो वॾो तादादु सरमद खे ॿुधणु चाहींदो हुजे, नौजवान त नौजवान ई हूंदा हुया, त उहे हिन खे अञा ताईं बि पसंदि करण जो हिकिड़ो वॾो हल्को मौजूदु आहे। हालांकि हिन जी 1996 में वफ़ात थी आहे, मां आहियां थो, त इन जे करे अंदाज़ो कयो त केतिरो अरसो गुज़रण खां पोइ बि अञा ताईं माण्हू सरमद सिंधीअ सां वेहनि था, प्यारु कनि था। ऐं मूंखे यादि आहे त जॾहिं हिन जो ॿियो दफ़ो एक्सीडेंट थियो हुयो त उनखां पोइ ही हलंदो हुयो स्पीकर ते हलंदो हुयो या ॻाईंदो हुयो व्हील चेयर ते। असांखे यादि आहे त मां हुयुसि, इनायत बलोच साहिबु हुयो, नसीर मिर्ज़ा नवाज़ शास्त्री वारा काफ़ी दोस्त हुआसीं। मेहर में अली अकबर शाह जी वरसी हुई। अली अकबर शाह मेहर जो हिकिड़ी नामियारी तालीमी शख़्सियत थी गुज़रियो आहे, त उन जी वरसी त हे पहिरियों दफ़ो उते स्टेज ते ॻाए पियो त हुनखे पंहिंजी जेका व्हील चेयर हुई जेके स्पीकर ते अचे त उनखे हुन छॾियो। असां सभु माण्हू वेठासीं, हज़ारे माण्हू हुआ, तमामु वॾो ग्राउंड आहे, भरियो पियो हुयो, त यकीन ॼाणो त हू उथियो त वरी ठाबिड़जी वरी किरी पियो हिन ते व्हील चेयर ते, पर हुन हिमत न हारी ऐं वरी उथियो, ॿीहर ईअं थोरो ईअं लड़खड़ाइबो आहे जीअं चइबो आहे, उहो थियो, वरी उथियो संभाले, पोइ बि अची हिन वरी ॻाल्हि त हज़ारे माण्हू जी जेका क्लैपिंग हुई, ख़ुशी हुई, सीटियूं हुयूं, हिनखे दाद पिया ॾियनि, ख़ुशीअ जो इज़हार पिया कनि त हिकिड़ो एॾे वॾे मौतमार एक्सीडेंट खां जेको बची वियो, पहिरें एक्सीडेंट जी ॻाल्हि कया। त उनखां पोइ सरमद सिंधी त ॾिठो त हिकिड़ो नंढड़े पिराल जे हिकिड़ो पिराल हिकिड़ो नंढिड़ो शहरु आहे, नंढिड़ो ॻोठनुमा शहरु आहे ख़ैरपुर ज़िले जो, उतां हिन जो जेको जनमु वरितो त ॾिठो त मौसीक़ीअ जे उभ ते हिकिड़ो रोशन सितारो थी चमकंदो रहियो आख़िरी घड़ीअ ताईं। टेलीविज़न ते सॼी बलोच साहिबु असांजो दोस्त, उहो बि ख़ैरपुर ज़िले सां तालुक़ु रखे, उनखे प्रोमोट कयो, हुनजो एतिराफ़ कंदो हुयो ऐं रेडियो पाकिस्तान ते मुतारिफ़ करायो। हिन हवाले सां हुन सां जेको मुंहिंजो रिश्तो या जेको सबबु या तालुक़ु तमामु गहिरो रहियो ऐं मां हुन दोस्तीअ जी तालुक़ खे अॻिते सरमद सिंधीअ जे फौत थियण खां पोइ बि ईअं निभायो त सरमद जो अमर रागी अमर गीत हिकिड़ो किताबु तरतीब ॾिनो जंहिंमें सरमद जा सभई ॻायल कलाम मां हुन में शामिलु कया आहिनि, इंटरव्यू शामिलु कया आहिनि ऐं ताज़ो वरी मां बसालनि में सरमद जूं सारूं जे नाले सां माण्हुनि वटि जेके सरमद जूं यादगिरियूं या सारूं आहिनि, उन ते सरमद जूं सारूं किताब मां तरतीब ॾिनो। मां चयो फनकार जेकॾहिं असां में हींअर मौजूदु न आहे त असांखे फ़र्ज़ु आहे त हुनजे फन में शख़्स खे उजागर करण लाइ
उनखे असां यादि कंदा रहूं। आख़िर में वरी मुंहिंजी दुआ आहे त अलाह साईं जन्नत। महिरबानी कौसर साहब। पाण हाणे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मुख़्तियार मलिक खे ॿुधूं था। मुख़्तियार मलिक रेडियो पाकिस्तान जी दुनिया जो तमामु वॾो नालो आहे। प्रोड्यूसर, स्टेशन डायरेक्टर सां गॾु केतिरनि ई कमेटियुनि जो मेंबर पिणु रही चुको आहे। पाण ख़ूबसूरत शाइर, बहितरीन नसर नवीस, ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक हुजण सां गॾु सुठो मुक़रर पिणु आहे। हिन अनेक प्रोग्रामनि में स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना आहिनि। सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल हुअण सां गॾु सिंध जे केतिरनि ई अदबी इदारनि जो बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर बि आहे। सरमद सिंधी मुख़्तियार खे वेझो रहियो। वधीक पाण ॿुधूं था मुख़्तियार जी ज़ुबानी। जीअं मां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते जॉइनिंग कई 1987 में असां नई तर्ज़ नशरियात शुरूआत कई हुई त उन में असां वटि कुझु पाबंदियूं घटि हुयूं त मूं ख़ैरपुर में सरमद सिंधीअ जे नग़मनि वॼाइण जी इब्तिदा कई। सरमद सां हिकिड़ो पुराणो ताल्लुक़ हुयो। सरमद रेडियो ते या मुंहिंजे घर ईंदो वेंदो रहंदो हुयो। समूरो ज़िंदगी जो अरसो असांजा लाॻापा रहिया। संदसि शादीअ जी महफ़िल में मेज़बान जी हैसियत सां कंपेयरिंग मूं कई ऐं उन खां सवाइ सरमद जे केतिरनि मामलनि में मसइलनि में मां हुन सां गॾु रहियो आहियां, सलाह मशवरो कंदो हुयो। ऐं सरमद सिंधीअ खे मूं ख़ैरपुर में रिकॉर्ड कयो। सरमद जंहिं ॾींहुं हिन दुनिया मां हलियो वियो त जंहिं वक़्तु हुनजो जनाज़ो खॼी रहियो हुयो उन ई वक़्तु पारस प्रोग्राम समूरो मूं हुन जे नाले कयो हुयो। हिकु मुनफ़रिद रागी हो। हुनखे जेका शोहरत, इज़त, वक़ार मिलियो उहो शायदि ई इन उमिरि जे फ़नकारनि खे। महिरबानी मुख़्तियार मलिक साहब। पाण हाणे प्रोग्राम खे पुॼाणी तरफ़ वठी था हलूं जिते सजाद मीरानी असांखे सरमद बाबति ॿुधाईंदो। सजाद मीरानी बहितरीन शाइर, सिंधी अदबी संगत जो ऑडिटर ऐं सरमद जे शहर पिरियाले जो रहाकू आहे। सरमद सां गहरो लाॻापो बि रहियो आहे। इन करे सरमद बाबति वधीक यादगिरियूं सजाद जे वाता ॿुधूं था। हाणे सरमद हिन वक़्तु बि जेको आहे सो असांजे दिलनि में आहे। सरमद जे विछोड़े असांजो जीव डोरे विधो 96 जे 1996 जे 27 डिसंबर ते सरमद जो विछोड़ो थियो। हूअं बि जेको आहे सो हर इंसान खे जेको आहे जान छॾिणो आहे। दाणो पाणी जंहिंजो जेतिरो आहे यार उहो चुगंदो एतिरो जीवन जे आधार। अड़े मौत मयार तोखे ॾींदुसि कीमती। मौत हिकु अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखां कंहिंखे बि इनकार कोन्हे। मौत हिकु अहिड़ो अक़ीदो आहे जंहिंखे हर मज़हब वारो तस्लीम करे थो। कंहिं दाए जो कोल आहे त मौत ज़िंदगीअ जो महराज आहे। हूअं बि ॾिठो वञे त मौत ज़िंदगी जो ज़िद आहे ऐं ज़िद कंहिं न कंहिं महिल आॾो अचिणो आहे। पोइ इंसान खे अलाह जो हुकुम हर तरह हर लिहाज़ खां मञिणो आहे। कंहिं उर्दू वारे जो शेर आहे त जान भी हुई उनकी थी, हक़ तुझे है कि हक़ अदा न हुआ। मौत ज़िंदगी जो महराज आहे। इहो महराज सरमद माणे वियो। पंहिंजे प्यारनि जे विछड़ी वञण खां पोइ उन्हनि लाइ ॾुख ऐं अफ़सोस इंसान जे फितरत में रखियलु आहे। उहो हिकु जज़्बाती अमल आहे जेको इंसान जे वस खां ॿाहिरि आहे। इंसान खे घुरिजे त उन ते क़ाबू पाए, रब जी रज़ा ते राज़ी रहे। बको लतीफ़ साईं जे त हीअ कमीनी केर जा अमर खे आॾो फिरे। या सरमद जो विछोड़ो तमामु ॾुखाइतो हो, पर पोइ बि असांखे सरमद हमेशह यादि रहंदो। जीअं ई लतीफ़ साईं जो शेर आहे त मंझा मुंहिंजे रूह जे साजन वञे विसरी त मरो लॻे रूह सरबाबियो थी मरा। असांजे शहर जो पिरियाले जो नाव, पिरियाले जी जो मान, पिरियाले जी इज़त सरमद सिंधी हुयो। ऐं हिन वक़्तु बि असां जिते बि सॼी सिंध में घुमूं पिया ऐं जॾहिं पिरियाले जो नालो खणंदा आहियूं त उहो पहिरियों असां खां इहो सुवालु कंदा आहिनि त अदा तव्हां किथां जा आहियो? अदा पिरियालो जा। तुंहिंजो सरमद हो जितां जो? हा साईं, असां उतां जा आहियूं। त पोइ असांखे अञा घणो प्यारु मिली वेंदो आहे सरमद जे हवाले सां।
ऐं वाक़ई सरमद प्यारो इंसान हुयो, प्यार ॾींदड़ हुयो ऐं थोरे अरसे में हू राग जी दुनिया जो त माण्हू ई न हो। बसि हुनखे अलाह ताला हिकिड़ी दात ॾिनी हुई, जीअं दात जे आधार ते हू उभरी आयो ऐं तमामु थोरे वक़्त में हुन पंहिंजी मंज़िल माणी। जेकॾहिं अञा ताईं हुजे हा त घणो कुझु जेको आहे सो सिंध धरतीअ जे हवाले सां, सिंध धरतीअ में राग जे हवाले सां सिंध धरतीअ जे नौजवाननि खे जेको आहे पंहिंजे मिठड़े आवाज़ सां घणो कुझु पैगाम बि ॾे हा ऐं काफ़ी मज़ाहमती शाइरीअ जे हवाले सां हू तमामु घणो ॻाईंदो हो ऐं ख़ासि करे हुनजी सिंध हुनजो महवर हो। ॻाइण जे हवाले सां सिंध धरती ऐं सिंध जे हक़नि जे हवाले सां हू ॻाईंदो हो। हुनजो असुलु नालो अब्दुर्रहमान मुग़ल हो ऐं असांजो पाड़ेसरी हो। असां सां गॾु पढ़ियो, हिकु स्कूल में पढ़ियासीं ऐं पोइ हुनखे कराची में नौकिरी मिली। पर जॾहिं बि पेरियाले ईंदो हो त उहो ॾींहुं रौनक वारो थी वेंदो हो पेरियालो वासण लाइ। सरमद जे ॻाइण ते असांजे पेरियालो वारा एतिरो त वाह वाह कंदा हुआ जो ॼण हुन ते आशिक़ हुजनि ऐं हू माशूक़ हुजे। ईअं न सम्झंदा त असांजे ॻोठ जो आहे यार, हाणे भई केरु ॿुधणु हले। पर सरमद ईअं सम्झो त पेरियाल भले सॼी दुनिया में सिंध जा ॻाइणा अचनि, पाकिस्तान जा ॻाइणा अचनि, पर असांजे लाइ सरमद हिकिड़ो ई काफ़ी हो जंहिंखे जेको आहे सो पेरियालो वासी वॾे प्यार ऐं पाबूअ सां ॿुधंदा हुया। असांजी 27 डिसंबर जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं हो जंहिं ॾींहुं असां खां सरमद सिंधी जुदा थियो ऐं हीअ सरमद सिंधीअ जी मां सम्झां थो त 24वीं वर्सी थींदी। 96 जे 27 डिसंबर ते ऐं जेको आहे सो 20 साल ॿिया ऐं 4 साल हो 24वीं वर्सी थींदी सरमद जी। ऐं असां पेरियाल में सरमद सिंधीअ जे हवाले सां पंहिंजो प्रोग्राम रखंदा आहियूं ऐं हुन सिंधियत बि संगत पेरियालो पारां जंहिंमें दोस्त ईंदा आहिनि ऐं सरमद जे हवाले सां पंहिंजो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बि कंदा आहिनि ऐं शेर व शाइरी बि पढ़ंदा आहिनि। हुनजो नाम पूरी सिंध में हो। सरमद तुंहिंजो नाम सदा रहंदो सिंध में, तुंहिंजा गीत गदल ॿुधी ठरी पवे थो हाँ। सरमद तुंहिंजो नाम सदा रहंदो सिंध में, तोखे मालिक खां मिलियो केॾो ॾाते ॾांहुं। सरमद तुंहिंजो नाम सदा रहंदो सिंध में, पेरियाल में प्यार जो थधो ऐं थां। सरमद तुंहिंजो नाम सदा रहंदो सिंध में, सरमद तुंहिंजो नाम सदा रहंदो सिंध में। महिरबानी।